मैथ गॉगल्स ही छा कंदा हूंदा? अरे वाह, ही त फ्यूचर जी दुनिया ॾेखारे रहिया आहिनि ऐं डेसिमल नंबर्स छो मूंखे नज़र अची रहिया आहिनि। वाह, मां त हिकु नई दुनिया में अची वियो आहियां। ही गॉगल्स त ज़बरदस्त आहिनि। स्पेस कार, एस्ट्रॉइड विजिट, मां कीअं वञा? स्पेस कार में 13.5 लीटर गैस भरियो त एस्ट्रॉइड ताईं पहुची सघिजे थो। हो, ही गैस स्टेशन त सिर्फ़ 74.25 फी लीटर गैस ॾिए थो। मूंखे एस्ट्रॉइड ॾिसण जे लाइ केतिरनि पैसनि जी ज़रूरत आहे? इन लाइ डेसिमल नंबर्स खे मल्टीप्लाई करणो पवंदो। ही छा? ही मैथ गूगल त कुझु कैलकुलेट करे रहिया आहिनि। 74.25 खे 13.5 सां मल्टीप्लाई कंदासीं। ॿिन्ही नंबरनि जे डेसिमल्स खे मल्टीप्लाई करण वक़्तु नज़रअंदाज यानी इग्नोर कंदासीं। जॾहिं 7425 खे 5 सां मल्टीप्लाई कयो, जवाब आयो 37125। यादि आयो, डेसिमल खां सवाइ त मल्टीप्लाई करणु आसान आहे। हा, पर डेसिमल्स खे विसारणो नाहे। असां 7425 खे 3 सां मल्टीप्लाई कयो, यादि आहे। वंश जे प्लेस वैल्यू ते 0 लिखणो आहे ऐं पोइ 3 सां मल्टीप्लाई कयो त जवाब आयो 222750 ऐं 7425 खे 1 सां मल्टीप्लाई कयो त जवाब आयो 7425। पर असां वंस ऐं टेंस जी प्लेस वैल्यू ते 0 लॻाईंदासीं त जवाब थी वेंदो 742500। हाणे टिनी मल्टीप्लिकेशन जे जवाबनि खे जोड़ कंदासीं। हा, जवाब थियो 1002375। पर ही दुरुस्त जवाब न आहे। उहो उन लाइ त डेसिमल्स खे विसारणो न आहे। जवाब में डेसिमल्स लॻाइण वक़्तु असां ॿिन्ही नंबर्स जे डेसिमल्स जे प्लेस खे काउंट कंदासीं। ही 3 प्लेस थी रहियूं आहिनि। 1002375 में 10 प्लेसिस ते डेसिमल्स लॻाईंदासीं। जवाब थींदो 1002.375। मतिलब त मूंखे 1002.375 रुपयनि जी ज़रूरत आहे 13.5 लीटर्स जे पेट्रोल ख़रीद करण जे लाइ। पोइ मां एस्ट्रॉइड जो सफ़र कंदुसि। हिननि गूगल्स त डेसिमल जी मल्टीप्लिकेशन तमामु आसान करे छॾी आहे। पेट्रोल मिली वियो, हाणे सफ़र ते हलूं था। वाओ, स्पेस केतिरो वॾो आहे, केतिरो कुझु ॾिसण जे लाइ आहे। हू आहिनि सेचुरन जूं रिंग्स। ही स्पेस कार 273.49 किलोमीटर फी कलाक जी रफ़्तार सां हलंदी आहे, पर मूं वटि घुमण जे लाइ सिर्फ़ु 2.5 कलाक आहिनि। हाणे तव्हां ॿुधायो, 2.5 कलाकनि में ही स्पेस कार केतिरा किलोमीटर कवर करे सघंदी? 273.49 खे 2.5 सां मल्टीप्लाई कयो। त जवाब आयो 683.725। वाओ, मूं त सॼो सोलर सिस्टम ॾिसी छॾियो।
ॿुधो आहे त कॾहिं प्लूटो बि सोलर सिस्टम जो हिसो हो, पर उहो त तमामु परते आहे। मूं हिकु स्पीडी स्पेस कार डिज़ाइन कई आहे। हिन जी स्पीड 350.75 किलोमीटर फी कलाक आहे। मां हिन सां 1.5 कलाक में पहुची सघां थो त प्लूटो केतिरो परते आहे। हिन स्पेस स्टेशन खां जल्दी जवाबु कैलकुलेट कयो ऐं पंहिंजी स्पीडी कार बि डिज़ाइन कयो।